जाने मन नारे लगण का पोइ अधु मुझो को शक टुटी तो वने माण्हू त नारे ते मस्त थींदा पर मां वरी सफ़ा बेकार माण्हू मुझे प्यारा दोस्त अजीजो मुझे सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो हजरत सालिबा के जबलन मां कोले वठी अचो याने वेठो त जबलन में आ पर मुझे मुस्तफा सा कनेक्शन गठियो पयो आ केतरो बि दूर हूंदो आ दिल वारो परे कोन हूंदो आ दलीलन जे बजा मां मंज़िल जे तरफ़ हला मुझे सुने महबूब जा दीवाना हज़रत सलमान फारसी हज़रत उमर फारूक जबल जे तरफ़ निकता ॾिसंदा वया सालिबा नज़र नथो अचे बकरार हिकिड़ो बकरियो कायो थो अचे निहारे चवण लॻा ऐ बकरार मुझे महबूब जो दीवानो हज़रत सालिबा तोखे नज़र आयो उन बकरार चयो मां सालिबा नाले कोई शख्स नथो सुञाणा अलबत्ता हिकिड़ी शइ मूंखे यादि आ असां मझंदि जो जॾहिं बकरियूं बेहारींदा आहियूं हिकिड़ो नौजवान जेको जबलनि में वेठो रोअंदो आ जेको जबलनि में वेठो ताहूं कंदो आ सुख सां केॾी महिल बि कोन वेठो आ असांजे नज़र में उहो चरियो आ मझंदि ॾिसी करे सॾु कंदा आहियूं ओ रोअण वारा छोकरा हेॾे हली आ उहो रोंदो ईंदो आ असां उनखे खीर ॾुगी ॾींदा आहियूं उहो खीर जो टुकड़ो पी वरी वञी जबलनि में रोंदो आ ॿी काई ख़बर कान्हे का पार पता कहिड़ा जेॾी महिल ख़बर पई त नौजवान 16 सालनि जो आ हज़रत सलमान हज़रत उमर चयो इहो ई सालिबा आहे ॿई ॼणा मुंहिंजे हुज़ूर जा दीवाना वञी उन पहाड़ीअ जे भर में वेठा जॾहिं बकरार बकरियूं काहे आया कुझु घणनि खां पोइ उन्हनि ॿुधायो इन फलाणी पहाड़ीअ जे दामन में असां सां गॾिजी हलो जेॾी महिल वञनि त हज़रत सालिबा सारो कतार रोई रहियो आहे हिकिड़ो ई जुमिलो ज़ुबान ते आया मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब ए अखियूं हुज़ूर जे आॻो कीअं खणी वञा जन अखियुनि सां मूं ख़ैर औरत ने हिकिड़ो दफ़ो ॾिठो आ हीअ दिलि हुज़ूर जे आॾो कीअं खणी वञा जंहिं दिलि सां हिकिड़ो दफ़ो मूं कंहिं ख़ैर औरत ने ॾिसी छॾियो आ सारो कतार रोई रहियो आ हज़रत सलमान हज़रत उमर फारूक करीब थी करे चयो ओ सालिबा मुझे मुस्तफा तो दे दिया मोकिलियो अल्लाह याद रखो मुसलमानो मुझो महबूब घुराईंदो मुझो मुस्तफा घुराईंदो आ ये न समझजा त जॾहिं मुंहिंजा हबीब ज़ाहिरी तौर ते इन पाक जिस्म सां गॾु हुया तॾहिं घुराईंदा हुया मुंहिंजो मुस्तफा अॼु बि गुंबज़ ख़ज़रा में आरामी थी बि जंहिंखे चाहींदो आहे तंहिंखे घुराईंदो जेकॾहिं चवी आशिक़नि खे दलीलनि जी ज़रूरत कान हूंदी आहे पर मुंहिंजा दोस्त दुनिया सां हलण जे लाइ नंढड़ो हिकिड़ो दलील ॾींदो हलां कहिड़ो दलील ॾियां हज़रत बिलाल हबशी रज़ी अल्लाहु तआला जॾहिं महबूब करीम अलैहिस्सलातु सलाम जे इन ज़ाहिरी विछोड़े खां बाद मदीनो पाक छॾे शाम हलियो शाम में वञी करे हलब जे शहर में रहंदो हुयो साल पूरो गुज़री वियो हज़रत बिलाल पंहिंजे बिस्तरे ते आरामिया ख्वाब में मुझे मदीने जे मीर फरमायो बिलाल साल गुज़री वियो ॿुधा अञा मदीने छो कोन आयो हलब जे शहर में शाम जे मुल्क में हज़रत बिलाल उन जो उन महिल आधी रात जो उथंदो आ घर वारनि खे मोकिलाईंदो आ उन जो उन महिल सवारी तयार कंदो आ बिलाल काॾे थो वञी चवे थो मुंहिंजे मुस्तफा जो न्यापो आयो आ हाणे हिते रहणो नाहे मुझो मुस्तफा जंहिंखे घुराईंदो आ गुंबज़ ख़ज़रा मां आरामी थी करे बि घुराईंदो आ जंहिंखे मुझो मुस्तफा चाहींदो आ मुझो अल्लाह उनखे पंहिंजे महबूब जे दर जी हाज़िरी नसीब फरमाईंदो आ
मुझा दोस्त अजीज हजरत सालबा रज़ी अल्लाह तआला अन्हा के मुझे महबूब जा सहाबा वठी आया हुजूर जे आडो जे वक्त में आयो सालबा हुजूर दे निहारे न सगियो बेहोश थी किरी पयो जने बेहोश थी किरी पयो सहाबा हथड़न ते खणी आया मुझे मुस्तफा पाजे हंज में सालबा के सुमारियो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथ सालबा के हज में सुमारे करे शफकत जो हथड़ो मथे ते रखी करे हुजूर फरमायो सालबा अल्लाह जे रहमत में बड़ी उम्मीद रख जेको बानो जे तेरी उम्मीद रख दो मुझो अल्लाह उन जे उम्मीद न मुताबिक रहम फरमाई दो मुसलमान खौफ खुदा इनखे चइबो आहे ए नौजवान हिकड़ी नज़र भी ग़ैर जे तरफ पइजी वञे त मुंहिंजो हुजूर जा दीवाना नौजवान पंहिंजे अखियुनि खे मुआफ़ करण लाइ तयार न आहिनि पंहिंजे दिलि खे मुआफ़ करण लाइ तयार न आहिनि ज़रा तूं असां पंहिंजे अंदर में झाती पायूं सॼो ॾींहुं कंहिं निहारींदा ऐं उहे अखियूं खणी सुकून सां जे मस्जिद में नमाज़ पढ़ंदा हो उहा ई दिलि खणी सुकून सां जे मस्जिद में नमाज़ पढ़ंदा हो सरे जे बराबर ककर भी कोन ईंदो आहे खौफ भी कोन थींदो आहे ख़याल भी कोन थींदो आहे त हींअर इन्हनि अखियुनि सां छा छा गंद ॾिसी आयो आहे हींअर इन दिलि सां छा छा गंद ॾिसी आयो आहे उहे ई अखियूं उहा ई दिलि खणी वरी यार जे अंगण ते आयो आहे मुझा दोस्त जदे इहो एहसास तुझे न अंदर में पैदा थी पयो जदे इहो ख्याल तुझे न अंदर में पैदा थी पयो त मस्जिद में थो वञा कहिड़ो गंद खणी वञा अल्लाह जे दरबार में थो वञा मां तोखां थो पुछां ऐ मुस्लमान हकीकत खे झुटलाइण वारा जदे हिन मिट खां कंहिं ॾोह जी माफ़ी वठबी आहे हिकिड़ो दफ़ो माफ़ी वठी ॿियो दफ़ो माफ़ी वठी टियों दफ़ो ज़मीर चवंदो आहे त रोज़ रोज़ माफ़ी वठण थो वञी कहिड़ो गंद खणी वञा जे वञिबो आहे तॾहिं बि चइबो आहे अता मां तोखां माफ़ी वठण आयो आहियां पर तुंहिंजे आॾो गंद खणण जे लाइक़ न आहियां मिट जे आॾो ॿ दफ़ा ॾोह माफ़ कराइण वञी चवी त मां गंद खणण जे लाइक़ न आहियां कॾहिं पंहिंजे रब जे आॾो बि इहा दाह करे ॾिठी अथई ऐ मुसलमान गौर कर सदायूं पाण खे मुसलमान था आहियूं मुसलमान लेकिन मुसलमान जो कलमो मुसलमान वारो लेकिन पंहिंजा कम त ॾिस मुसलमान कम कहिड़ा आहिनि जंहिंमें मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजे मुंहिंजे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थियो इहो एहसास पैदा थियो छो न पैदा थिए छो नथो पैदा थिए नमाज़ जे अंदर मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो ओ नमाज़ी जॾहिं नमाज़ पढ़ण जे लाची त इहो दिलि में नमाज़ में ख़याल कंदो कर त मां जंहिं मालिक काइनात जे दरबार में बीठो आहियां उन मालिक जे रहमत जे जलवनि जा दीदार करे रहियो आहियां भला जे ईअं नथो करे सघी कम अज़ कम एतिरो त ज़रूर ख़याल कंदो कर त मां त न ॾिसी रहियो आहियां पर मुंहिंजो मालिक त मूंखे साम्हूं ॾिसी रहियो आहे एतिरो त ख़याल कर ऐं मां यकीन सां थो चवां मुसलमान जेकॾहिं एतिरो दिलि में ख़याल रखी करे तो न हिकिड़ी नमाज़ पढ़ी त इंशाअल्लाह ताला नमाज़ पूरी कान थींदी अॻे तुंहिंजे दिलि जी दरी खुलंदी यार जो दर्शन थियणु शुरू थींदो औलिया अल्लाह जी इहा नमाज़ हूंदी आहे अल्लाह जे सालिहन सादिक़न पाननि जी इहा नमाज़ हूंदी आहे जो हू जॾहिं नमाज़ में हूंदा आहिनि त उनखे पंहिंजो वजूद यादि न हूंदो आहे उनखे ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो प्यार यादि हूंदो आहे अल्लाह जे कामिल वली शाह लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो चाचा पसी पाण खे चाचा पसी पाण खे अदा नागे नमाज़
जा जा पसी पाण खे सभई विञा एहसास तकबीर चओ पाण खे गुम करे ॾिस कॾहिं पाण खे विञाए त ॾिस कॾहिं पंहिंजे पाण मां निकिरी करे हक़ीक़ी रब जलाल जे दरबार में हाज़िर थी त ॾिस मस्जिद बि इहा हूंदी अंगण बि इहो हूंदो ज़मीन बि इहा हूंदी तूं बि इहो ई हूंदे रुॻी दिल जो ख़्याल मटे जॾहिं मुसल्ले ते बीहंदे पेर तुंहिंजा फर्श ते हूंदा दिल तुंहिंजी अर्श जा दीदार पई कंदी ऐं मुंहिंजा दोस्त इहो सभु कुझु मुमकिन आहे इहो नामुमकिन कोन्हे पर इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं अंदर में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थिए ख़ुदा जो ख़ौफ़ कीअं पैदा थींदो ऐं उन जी निशानी कहिड़ी आहे मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो इन तत्तक़ुल्लाह यजअल लकुम फुरक़ाना ऐ ईमान वारो जेकॾहिं तव्हांजे अंदर में मां बेनियाज़ रब जो ख़ौफ़ पैदा थी वञे तव्हांजे अंदर में मां अल्लाह जो डप पैदा थी वञे त मां रब थी वाइदो थो कयां तव्हांजे अंदर में उहो नूर पैदा कंदुसि जंहिंजे नूर जे ताक़त सां तव्हांखे हक़ बि नज़र ईंदो बातिल बि नज़र ईंदो सच बि नज़र ईंदो कूड़ बि नज़र ईंदो मुझे अल्लाह फरमायो रुकी एतरी गाल ना है वयुकफिर अन्कुम सय्यिआतिकुम मां रब थी करे वाइदो थो कयां त गुनाह तव्हांजे वेझो अचण को न ॾींदुसि अल्लाह जो वाइदो सचो आहे रब जो कुरान सचो आहे मुझो बेनियाज़ रब तो फरमाए त तू अंदर में मां खुदा जो ख़ौफ पैदा कर वो मां अल्लाह जा वाइदा गणी तो वञ वयुकफिर अन्कुम सय्यिआतिकुम तोखे दुबर में गुनाहन खे अचण को न ॾींदुसि वयगफिर लकुम तुंहिंजा अॻियां गुनाह बि माफ़ कंदुसि गुनाह वेझो बि न अचे अॻियां गुनाह माफ़ बि थी वञनि वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम सुभान अल्लाह अल्लाह फरमाए ऐ तुंहिंजो रब अञा वॾो मेहरबान ऐ मुंहिंजा दोस्त हिकिड़ो ई जुमिलो आहे अंदर में खुदा जो ख़ौफ़ पैदा कर खुदा जो ख़ौफ़ कीअं पैदा थींदो हर घड़ी पंहिंजे पाण खे ईअं तसव्वुर कर त मां पंहिंजे रब ज़ुल जलाल जे दरबार में आहियां मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसी रहियो आहे जेॾी महिल बि को कमु करी तसव्वुर कर त मुंहिंजो ख़ुदा मूंखे ॾिसी रहियो आहे जेॾी महिल का ॻाल्हि करी तसव्वुर कर त मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे 8 ॾींहं इन हक़ीक़त जी एक्सरसाइज कर इंशाअल्लाह ताला 8 ॾींहंनि में जॾहिं तुंहिंजे दिल में न मुंहिंजे रब जो ख़ौफ़ पैदा थी वियो ऐं तुंहिंजी आदत मटिजी वई मज़ो तो पोइ ॾिसजां तोखे ॾिसी करे दुनिया खे ख़ुदा जो ख़ौफ़ यादि अचे वेंदो अल्लाह जा कामिल वली खुदा जे महबूब जा दीवाना मस्ताना उन्हनि जे आॾो केरु ॻाल्हाए कोन सघंदो आहे छो जवाब ॾियो छो अॼुकल्ह एमपीए एमएलए खे माण्हू वक़्त जी अहिड़ी था ॿुधाइनि हर हारी चवे थो थधो थी लेकिन अल्लाह जे कामिल वलीअ जे आॾो ॻाल्हाइण खां पहिरीं टंगूं ॾकणु शुरू कंदियूं आहिनि छो न उन्हनि जा के बॉडी गार्ड आहिनि तसव्वुर कर न उन्हनि जा के लाठिया बीठा आहिनि जेके तोखे मथां नंढो खयो बीठा आहिनि आख़िर ॻाल्हि कहिड़ी आहे जो ॿी काई ॻाल्हि कान्हे का ॻाल्हि सिधी सही आहे सिदरतुल मुंतहा ते जिब्राईल जा पर सड़न पिया छो जिब्राईल जा पर सड़न पिया छो
उन्नई महबूब सा गद होयो मक्के खा गद होयो बैतुल मुक़द्दस में गद होयो अर्शन ते गद होयो जै वक्त में सिदरा का मथे हबीब हलन था जिब्राइल जा हलन ते पर सड़न था छो वारे जवाब के इम्तिहान त जिब्रील भी सागियो मुझे हबीब जी ज़ात भी सागिया लेकिन जदे जिब्रील निहारो मुस्तफा त सागियो पर मुस्तफा जे चेहरे में नूर कुछ निरालो अची वयो अजीजा ने मन कामिल मुर्शिद जे दरबार में जदे गुलाम त गुलाम आम मानू भी ॻाल्हाए कोन सघंदो इंसान त मिड़ई इंसान इन यार में छाहे जे आलो कदन तो खणी सकी जवाब मिलंदो मूंखे ख़बर ही नथी पवे इन अखड़न में कहिड़ो राज़ जो मुंहिंजी दिल बर्दाश्त करे नथी सघे इहो ॿियो राज़ कोन हूंदो अल्लाह जे खौफ ऐं मुंहिंजे मुस्तफा जे इश्क वारो राज़ हूंदो जन के खुदा जो खौफ हूंदो जन के खुदा जो खौफ हूंदो वो अल्लाह जे मखलूक सां ज़ुल्म कोन कंदो कूड़ कोन हणंदो मिस्कीन जो हक़ कोन खाईंदो गरीबन जो हक़ कोन खाईंदो धोखो कोन कंदो ठगी कोन कंदो उनखे ख़बर आहे त मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे ए मुनकिराम कातिबीन लिखी रहिया आहिनि आख़िरत में अल्लाह जे दरबार में हिसाब ॾियणो आहे जेके बेनियाज़ रब जो ख़ौफ हूंदो आहे उहो इएं ख़ौफ में गुज़ारींदो आहे वरी जे अंदर में इश्क मुस्तफा होंदो वो पंजो तन धन मन मुझे करीम रब जे नाम ता कुर्बान करे छडींदो मुझे हुजूर जे दरबार में टाइम मुझे ॿुधलो यार पूरा ॾाढो वाइदे जो पक्को हां वाइदो अहिड़ो कंदो हां जो मां कलाक अॻु में प्रोग्राम ते पहुचंदो हां दोस्तन तव्हांजनि खे मां 8:15 बजे खां अॻु में पहुतो हां चयो पे त 9:30 को यार का टाइम आ मुझो पर दोस्त लेट करे आया हाणे अध कलाक पंहिंजे तरफ खां मां ॾियां थी चुको लेकिन पंहिंजे तरफ खां अध कलाक ॾेई रहियो आहे मुझे सुणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो मुझे महबूब जे प्यार जी हिकड़ी झलक निहार खुदा करे शद मदीने वञी त ख़बर पवई खुदा जी इज्जत जो कसम खणी तो चवां मक्को ही मदीनो तो सदाई मक्को मदीनो पर जिन रमजान जो महीनो हुजे पहिरीं सिधो मक्के हलियो वञ मक्के में काबतुल्लाह जा जलवा ॾिस मक्के में अरब सगोरन जो तबीयतूं ॾिस 8 ॾींहं रही करे पोइ जेॾी महिल मदीने तैयबा में पहुचंदे त ख़बर पवंदई त मक्को आई मदीनो खुदा करे तोखे तौफीक मिले खुदा तोखे हिन ही रमजान में सोने काबतुल्लाह शरीफ जो तवाफ नसीब करे मदीने तैयबा जी हाज़री नसीब करे जेके वियाहन उन्हनि खे ख़बर आ जेके न वियाहन उन्हनि खे खुदा नसीब करे मक्के पाक में पहुच इफ्तारी जे टाइम ते हेॾे होॾे ॾिसणो पवंदई त को सॾु करे थो त हली आ ते इफ्तारी कर न त पंहिंजे जेब खे हथ वेड़ो पवंदे ॿाहिरि होटल तो ख़रीद करणो पवंदे पर वाह मुंहिंजा मुस्तफा तुंहिंजो मदीनो वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो मदीनो होटल को लहंदे ई कोन अॻे ई राजा बीठा हूंदई हू चवंदई मूं वटि हली रोज़ो खोल हू चवंदई मूं वटि हली रोज़ो खोल हू चवंदई मुंहिंजे दस्तरखान ते वेह हू चवंदई मुंहिंजे दस्तरखान ते वेह इहा कलाक जी ॻाल्हि कान्हे टिपहरीअ खां शुरू थींदो मुंहिंजा दोस्त इफ्तारीअ ते मिंथू करे ईंदे पर इफ्तारी का बाद मदीने जे चहबी गलीअ में बीठे त गाॾियूं भरियो पिया हर शइ जो चवंदा वठण वारा काथे हन ॾियण वारा घुमंदा पिया त सहरी जो टाइम थी वञे वठण वारा खुटी वेंदा हन ॾियण वारा खुटंदा जंहिं जगह ते सखिन खे केरो गणे न सघंदो उन शहर जो नालो मदीनो उन शहर जो नालो मदीनो हुजे रमज़ान मदीने में हुजा हुजे रमज़ान
मदीने में हुजा सजण जे देस दे वनी रोजा रखा जज दिल जी तमन्ना है भले गद चवे हुजे रमजान आई मदीने में हुजा हुजे रमजान आई मदीने में हुजा सजण जे देस दे वनी रोजा रखा अजवा सा उते आई ज़मज़म सा उते अजवा सा उते आई ज़मज़म सा उते अग्या रोज़े च भी इफ़्तार मां कया हुजे रमज़ान आई मबी हरम विछाती त चंद्र में ऐं रोज़े रखण ला रखती त चंद्र में चंद्र ॾिसंदा हो न तो जगह ते चढ़ी ॾिसंदो आहे को माड़ीअ ते चढ़ी ॾिसंदो आहे आशिक़ तो चवे मौला चंद्र ॾिसां पर तुंहिंजे मुस्तफ़ा जे हरम में गुज़र बीही हरम विछाती त चंद्र में ऐं रोज़े रखण ला रखती त चंद्र में अखियूं ठारिया उते शुक्र सारिया उते